नंढी चूंड में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थियो। जलसो मुनक़िद कियो वियो आहे। इन जलसे खे हिन वक़्तु अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह ख़िताब करे रहियो आहे। अव्हांखे ॾेखारियूं था। हे सियाणा आहिनि, खोरे खे सम्झनि था, कूड़े खे सचे खे सम्झनि था। ॼाण वारा माण्हू आहिनि ऐं हमेशह ॼाण कई अथऊं। हाणे इंशाअल्लाह ही ॾींहुं अहिड़ो आहे, दुख जो बि आहे, सुख जो बि आहे, ॿई गॾु थिया आहिनि। दुख सुखनि जा सूंहं, दुख साईं बि ॾिठा, तव्हां बि ॾिठा हूंदा, पर ख़िदमत अहिड़ी कंहिं जो अॼु सुख में आयो। इंशाअल्लाह साईं ख़िदमत कंदो। साईं चेयरमैन साहब जे क़यादत में अवां सां जेके अदकियात आहिनि उहो पाड़ींदो। पोइ पियल इलाइक़ो यकीन आहे यकीनन, लेकिन ख़िदमत कंदो। पीपल्स पार्टी ख़िदमत कई आहे, इंशाअल्लाह अॻिते बि कंदी चेयरमैन साहब जे क़यादत में। अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। वीहूं वॼाए छॾियूं अथव। जिए भुट्टो। जी नाज़रीन, उमरकोट में नंढी चूंड में कामयाबी खां पोइ पीपल्स पार्टी पारां जश्न मल्हायो पियो वञे कामयाबी जो। ऐं हिन वक़्तु जलसे खे अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह ख़िताब कयो आहे। सैयद काइम अली शाह पंहिंजे ख़िताब दौरान चयो त अवाम हुकुमराननि खे ॿुधाए छॾियो आहे त तव्हां नाअहल आहियो। हिन वक़्तु जलसे में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु आहे, जेको कुझु ई देरि में इन जलसे खे ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके इन जलसे खे ख़िताब करे रहिया आहिनि। उमरकोट भरिसां खारोड़ो सैयद वारो इलाइक़ो आहे, जिते हिन वक़्तु पीपल्स पार्टी पारां कामयाबी जो जश्न मल्हायो पियो वञे। जलसो मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंखे सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह ख़िताब कयो आहे। सैयद काइम अली शाह जो चवणो त अवाम हुकुमराननि खे ॿुधाए छॾियो आहे त तव्हां नाअहल आहियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सैयद नासिर हुसैन शाह समेत ॿी जेका पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उहा हिन वक़्तु खारोड़ो सैयद वारे इलाइक़े में मौजूदु आहे ऐं वारे वारे सां जलसे खे ख़िताब बि करे रहिया आहिनि। जलसे खे इन वक़्तु सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह ख़िताब कयो, जंहिंजो चवणु हो त